HBH न्यूज़ सां गॾु आऊं ऐं कामरान अली खेड़ो अॼु जी ताज़ा तरीन सूरत हाल खां तव्हांखे अपडेट कंदा हलूं। समाजी तंज़ीम हैंड्स मटियारी पारां सालियाना एवॉर्ड विरहाइण लाइ तक़रीब अॻूणी डिस्ट्रिक्ट काउंसिल जी चेयरमैन मखदूम फ़खरुल ज़मा, एडिशनल डिप्टी कमिश्नर मटियारी अब्दुल हमीद ज़हरानी, DO एजुकेशन मटियारी अब्दुल्ला मला, अमीर बख्श सहतो, मोहम्मद जुमन उनड़, अब्दुल वाहिद संग्रासी, फौजिया खासकेली, अमीर बख्श काका, डॉक्टर मुज़फ़र समो, ईदन बलाल, अज़ीज़ काका एवॉर्ड ॾिना। जॾहिं त हैंड्स जे वर्करनि खे तारीफ़ी सर्टिफिकेट ॾिना विया। तक़रीब खे लाल दीन बलाल, शाहिद लगारी, फरहनाज, रहमतुल्लाह बलाल, ज़ैनब हसीना भुगियो, अल्लाह बचायो ख़ासकेली ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त हैंड्स 40 सालनि खां तालीम ऐं सिहत जे मैदान में ज़बरदस्त कमु करे रही आहे। पियल इलाइक़नि में जिते सरकारी स्कूल नाहिनि उते स्कूल क़ाइमु करे ॿारनि खे तालीम ॾिनी वई आहे। ओचितो आयल कुदरती आफ़तुनि में बि अवाम जी भरपूर मदद करे थी। तफ़सीलात लाइ ॾिसंदा रहो hbsnews.tv।